सरापा एहतजाज आहियूं केतिरनि महीननि खां। पंहिंजी गवर्नमेंट आहे सिंध गवर्नमेंट, उन खे का जू नथी रेंगे त को हिननि खां पुछूं त ही छो सरापा एहतजाज आहिनि। तव्हांखे वरी ऐवाननि मां लहणो पवंदो, वरी वोट अची हिन आवाम खां वठणो पवंदो। तव्हां असांजा ख़ानदान जॾहिं रुलाईंदा त तव्हांखे इहे मुलाज़िम तव्हांजी गिची में पवंदा। महिरबानी करे हिन वक़्तु असांजा मुतालबा मञो, न मञा विया त इहा दमादम मस्त कलंदर वरी असां कराची में कंदासीं। अॼो कोई एहतजाज जो जेको मेन बुनियादी मसइलो आहे उहा पेंशन रिफॉर्म्स। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जो इहो मुआशी क़त्ल आहे। पेंशन रिफॉर्म्स जंहिंखे सिंध जा 6.5 लख मुलाज़िम रद्द कनि था। मुलाज़िमनि जो हर महीने ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनीवोलेंट फंड कटियो वञे थो। सिंध हुकूमत उहो बि नथी ॾे। 3 सूबा DRA ॾेई रहिया आहिनि, सिंध हुकूमत उहो बि न पई ॾे। असीं पंहिंजा हक़ गवर्नमेंट खां वठी रहंदासीं, चाहे त असांखे मौत छो न अची वञे। असीं कराची पींदासीं, असीं हिते पींदासीं, असीं हर जॻह ते धरना हणंदासीं। जेसीं ताईं असांजा हक़ न मिलंदा असीं पुठिते न हटंदासीं। मीरपुर ख़ास खां पोइ हैदराबाद में भी सरकारी मुलाज़िमनि जो वॾो पावर शो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते हज़ारे मुलाज़िम रस्तनि ते निकिरी आया। पेंशन में 50% कटौती ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। एहतजाज में औरत मुलाज़िमनि जी भी वॾे अंग में शिरकत। मुज़ाहिरीन चयो त 3 सूबा पंहिंजनि मुलाज़िमनि खे DRE ऐं ॿियूं सहूलतूं पिया ॾियनि, पर सिंध सरकार पेंशन ते भी धाड़ो हणी रही आहे। हुकूमत मुतालबा न मञा त कराची पहुची CM हाउस जो घेराव कंदासीं। जॉइनिंग ऑर्डर न मिलण खिलाफ कराची में एहतजाज कंदड़ म्यूजिक टीचर्स पारां CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश। पुलिस रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोके वरितो। पुलिस ऐं म्यूजिक टीचर्स भी चक्रियूं। म्यूजिक टीचर्स जो चवणु आहे त तालीम वारे वज़ीर सरदार शाह पाण ऑफर ऑर्डर्स ॾिना हुआ। 2 साल गुज़रण बावजूद जॉइनिंग ऑर्डर्स दॿाए ॾिना वञनि। गुड्डू बैराज वट बोर्ड वहकरन में लात बावजूद ऊंचे दर्जे वाली बोर्ड बरकरार। कश्मीर लाड़काने नौशरो फेरोज जिले जे कच्चे जा वधीक केतिराई ॻोठ पानी हेठ अची विया। जैकमाबाद जे रिंदवाही वाह के 3 फुट घारो पानी बिलाल टाउन ऐं बोलान पाड़े जे घरनि में दाख़िल थी वियो। डोकरी वेझो जमींदारी बंद के 2 हंधनि तां घारा। पानी फसल बोड़ींदे ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। घोटकी जे कच्चे में कादिरपुर वेझो बोर्ड वहकरण सबब OGDCL जे 10 खूहनि मां गैस जी फराहमी बंद। OGDCL इख्तियारनि जो चवणु आहे त खूहनि खे महफ़ूज़ करण लाइ आर्ज़ी तौर गैस जी फराहमी बंद कई वई आहे। कोटली डाउन स्ट्रीम वटे पानी वहकरण में वाधाबाद। सिजावल जे कच्चे जा केतिराई ॻोठ बुॾी विया। सूबाई वज़ीर रियाज़ शाह शिराज़ी पारां बंदनि जो दौरो। WTN सां ॻाल्हाईंदे रियाज़ शाह चयो त 5 लख क्यूसेक्स खां बि वधीक पानी आयो त सिजावल जो 80% कचो बुॾी वेंदो। सिजावल खे बचाइण जे लाइ सरकार समूरियूं तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में सुबह खां वक़्फ़े सां हल्की बरसात जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते अॼु खां 19 सेप्टेम्बर ताईं मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में बरसातुनि जी अगकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं इस्लामाबाद में बरसातुनि जो इम्कान आहे। 19 सेप्टेम्बर ताईं पंजाब के मुख्तलिफ इलाक़नि में गजगोट सां गॾु ककर वसी सघनि था। सिंध जी सामूंडी इलाक़नि ऐं बलूचिस्तान के अक्सर इलाक़नि में भी मौसम जुड़ाली रहंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कच्चे में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम। तरक़ियाती मनसूबा शुरू करण जूं भी हिदायतूं। कराची में वॾे वज़ीर जी सदारत हेठि अमन अमान बाबति अहम इजलास। घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजा, चीफ सेक्रेटरी IG सिंध ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर खे कचे जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर चयो त कचो ॿुॾी वियो आहे, धाड़ेल ज़रूर ॿाहिरि आया हूंदा। संदनि खिलाफ़ ऑपरेशन तेज़ कयो वञे। कचे मां ॾोहारियुनि जो हर सूरत में ख़ात्मो थियणु घुरिजे। कचे में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वञे। JUI जो सिंध अमन मार्च कराची ॾांहुं रवां दवां। सकरन में मीडिया सां ॻाल्हाईंदे राशिद महमूद सूमरो चयो आहे त सिंध वासियुनि खे अमन ऐं हक़ ॾियारण लाइ निकिता आहियूं। अवाम जी ज़बरदस्त मोट हैरान कंदड़ आहे। वापारियुनि ऐं शहरियुनि खे फुरलुट दौरान गोलियूं हयूं थियूं वञनि, पर हुक्मरान अंधा, बोड़ा ऐं गूंगा बणियल आहिनि। दादू जी अदालत उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 26 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। पीपल्स पार्टी MP सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में पेश थिया। अदालत फरियादी धुर जे पेश न थियण सबब केस जी ॿुधणी 26 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। सरदार चांडियो चयो त फरियादी धुर गुज़िरियल भेरे बि अदालत में पेश न थी हुई। हाणे केस ख़त्म थियण ते आहे ऐं फरियादी धुर अदालत में पेश न पई थिए।
दोदापुर वेझो जखरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तां ॿ भाउर क़त्ल। ॻोठ शादी खान सनानी जखरानी में पुराणे तकरार तां जखरानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि आमिर जखरानी ऐं संदसि भाउ ज़ाकिर अली जखरानी मारिजी विया। ॿिन्ही जा लाश वाक़े वारे हंधि पियल, धुरियूं मोर्चा बंदि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि में नए परिणयल घोट समेत 3 ॼणा फौत। मदे जे वेझो मज़दा ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि ज़ाल ऐं मुड़ुस फौत। फौतनि में कुर्बान पंवर ऐं संदसि घरवारी तस्लीम फौत थी विया। मुरी साख वेझो नओं परिणयल घोट सैफुल्ला मलिक ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में चीभाट जी फौत थी वियो। वारसनि मूजिबि नौजवान 4 ॾींहं अॻु शादी कई हुई। सावरनि मां वापसि अची रहियो त हादसे जो शिकार थी वियो। सदमे में कुंवार बेहोश थी वई। कराची जे इलाक़े कोरंगी मां शादी दिहाड़े पुरस्कार तौर गुम थी वियल घोट ड्रामाई अंदाज में वापसि अची वियो। पुलिस चवण आहे त जहाज़ेब शादी वारे ॾींहुं गुम थी वियो हो, अॼु वापसि अची वियो आहे। घोट खां पुछा गाछा कई पई वञे। वारसनि जो चवण आहे त जहाज़ेब जी हालत कुझु बि ॿुधाइण जहिड़ी नाहे। फ़िलहाल हू कुझु बि ॿुधाए नथा सघनि त हू केॾां वियो हो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त इसराइल ॿीहर कतर ते हमलो न कंदो। कतर असांजो इतिहादी मुल्क आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो आहे त हमास अॻवान जिते बि हूंदा खेनि निशानो बणायो वेंदो। यरूशलेम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसराइली वज़ीर आज़म चयो त हर मुल्क खे पंहिंजे दिफ़ा जे लाइ मुल्क खां ॿाहिरि कार्रवाई करण जो बि हक़ हासिल आहे। कतर जी राजधानी दोहा ते हमलो इसराइल कयो हो। इन हमले में अमेरिका जो को बि हथु न आहे।